बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। रमज़ान स्पेशल ट्रांसमिशन में भलीकार नाज़रीन। अॼु 21 रमज़ान जो ॾींहुं आहे। अॼु जो प्रोग्राम उन हस्ती जे नाले जंहिंजो ज़िक्र इबादत आहे। अॼु जो प्रोग्राम उन हस्ती जे नाले जंहिंजी विलादत बासादत ख़ुदा जे घर में थी। अॼु जो प्रोग्राम उन हस्ती जे नाले आहे जंहिं पंहिंजी अखि आका अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजे चेहरे अक़दस ते विधी पहिरीं नज़र हुज़ूर पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजो दीदार कयो। अॼु जो प्रोग्राम उन हस्ती जे नाले आहे जंहिंजी तरबियत जंहिंजो बचपन हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां गॾु गुज़रियो। असां मौला अली जे शान बयानु करण लाइ अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में ख़ुसूसी तौर ते दावत ॾिनी आहे मअरूफ़ आलिम दीन अलामा मक़सूद अली डुमकी साहिब जन खे ऐं उन सां गॾु मुफ़्ती ग़ुलाम रसूल सुमर साहिब जन खे। साईं तव्हांखे अॼु की ट्रांसमिशन में भलीकार महिरबानी। अॼु असां जेका ट्रांसमिशन कयूं पिया मौला अली जी शहादत जे ॾींहं जे हवाले सां आहे। असांजो तव्हां खां इहो सुवालु आहे त मौला अली जी जेका ज़िंदगी आहे त उनजा वसी जेका आहिनि हवाला आहिनि उनजे शान बयानु करण लाइ असांजा लफ़्ज़ तमामु थोरा हूंदा, पाण करे जंहिंजो शान तमामु वॾो आहे, पर मौला अली जी ज़िंदगीअ ते अवां कुझु रोशनी विझंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम जी हयात तय्यबा जीअं पाण मां ॿुधायो त विलादत बासादत खाने काबा में थी ऐं जॾहिं खाने काबा खां ॿाहिरि आयो त सभ खां पहिरियां रसूलुल्लाह जे दस्ते मुबारक ते आया ऐं उन वक़्तु जॾहिं दस्ते रिसालत ते आया त सूरह मोमिनून जी तिलावत कंदा आया क़ुरान पाक जी। तव्हां ॾिसो त काइनात जो ही अज़ीम इंसान आहे जंहिं बाक़ाइदा इहा दावा सां ॻाल्हि कई त लौ सुन्नियत लियल वसादतुल अहकम तो बैन अहल तौरात बे तौरातिहिम, अगरि मुंहिंजे लाइ मसनद विछाई वञे त मां तौरात वारनि जो फ़ैसिलो तौरात मां कंदुसि। वला अहकम तो बैन अहल इंजील बे इंजीलहिम, मां इंजील वारनि जो फ़ैसिलो इंजील मां कंदुसि। वला अहकम तो बैन अहल ज़बूर बे ज़बूरहिम, मां ज़बूर जे पैरोकारनि जो फ़ैसिलो ज़बूर अल्लाह जी किताब मां कंदुसि। ऐं क़ुरान जे मञीदड़ जेके आहिनि उम्मत मुस्लिमा जो फ़ैसिलो क़ुरान मां कंदुसि ऐं अहिड़ो फ़ैसिलो कंदुसि जो तौरात पाण ॻाल्हाए चवंदी त या अली तूं सही फ़ैसिलो कयो, इंजील पाण ॻाल्हाए चवंदी त या अली तूं सही फ़ैसिलो कयो। अली अलैहिस्सलाम जी ज़ाते गिरामी उहा आहे त पहिरें ॾींहं खां दस्ते रिसालत ते आया, रसूलुल्लाह सां गॾु उनजो नंढपिणु गुज़रियो। नहजुल बलागा जे अंदरि अली अलैहिस्सलाम जो हिकु ख़ुतबो आहे, ख़ुतबे कासिया, उन जे अंदरि हू उन मंज़र कशी कनि था त रसूलुल्लाह सां मां नंढपिण खां वठी पहिरें ॾींहं खां वठी सैयदुल अंबिया सां गॾु रहियुसि। सैयदुल अंबिया पाण साहिब ख़ुल्क़ अज़ीम हुया, काइनात में अज़ीम तरीन अख़लाक जा मालिक, जंहिंजी सना जंहिंजी तारीफ़ अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान करीम में कई व इन्नका लअला ख़ुलुक़िल अज़ीम, ऐं मुंहिंजा हबीब तूं अख़लाक जे बुलंद रुतबे ते फ़ाइज़ आं। मां उन अज़ीम हस्ती जे अख़लाक मां अख़लाक सिखियो ऐं फ़रमाई त मां रसूलुल्लाह सां गॾु ईअं हूंदो हुउसि, मिसाल ॾींदे फ़रमायूं त जीअं अॻियां ॾाची हलंदी आहे उनजे कॾु तोॾो हलंदो आहे, मुंहिंजो अहिड़े क़िस्म जो तालुक़ु हूंदो हो, अॻियां रसूलुल्लाह जे कॾु मां हूंदो हुउसि। जॾहिं मां नंढड़ो हुउसि त रसूलुल्लाह पहिरियां खाधो पाण चॿाए करे उनखे नरम करे पोइ मुंहिंजे वात में विझंदा हुआ। माना मुहबत जो इज़हार इन अंदाज़ में हुयो, प्यार जो अंदाज़ इन अंदाज़ में हुयो। तव्हां चई सघो था त रसूलुल्लाह जी शफ़क़त पिदरी हुई, पीउ वांगुरु महिरबानी हो मौला अली जे मथां, ऐं मौला अली अलैहिस्सलाम इंतिहा दर्जे जो फ़रमाबरदार हुयो। फ़रमाइनि था त जॾहिं खां वठी मां होश संभालियो न मां को अहिड़ो लफ़्ज़ चयो जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नाराज़गी जो सबबु बणिजे। मां ज़िंदगी में कॾहिं कूड़ न ॻाल्हायो, मां ज़िंदगी में कॾहिं पंहिंजे किरदार में को ऐब आनंद न ॾिनो जो रसूलुल्लाह मूंखां नाराज़ थिए त हीउ कमु तूं छो कयो। यानी इहे ॿई जुमिला दलील आहिनि अली अलैहिस्सलाम जी इस्मत जे मथां, मासूम हुजण जे मथां, जंहिंजो कौल जेको आहे ख़ता खां पाक हुजे ऐं जंहिंजो फ़ेल ग़लती खां पाक हुजे, उन हस्ती जो नालो अली इब्न अबी तालिब आहे। उन खां पोइ हिकिड़ो अहम जुमिलो जेको अली अलैहिस्सलाम चयो, फ़रमाई त कुझु माण्हू चवनि था त अली इब्न अबी तालिब पहिरियां त ॾाढो बहादुर हो, पर हाणे जॾहिं मतिलबु वॾो अरसो थी वियो आहे ऐं जंगनि में शरीक नाहे थियो, फ़रमाई त मां उहो आहियां
अञा मां बालिग न थियो हुउसि त मां मैदान जंग में मुजाहिद ऐं सिपाही बणिजी मैदान में आयुसि। मां रसूलुल्लाह जी सरबराही में अची दुश्मननि जो कुफ़ार जो मुक़ाबिलो कयो ऐं हिन वक़्तु जॾहिं मुंहिंजी उमिरि 60 साल खां वधीक थी चुकी आहे, मां हिन वक़्तु बि मर्द मैदान आहियां। हिन वक़्तु बि मां तरार खणी कॾहिं जंग जमल में, कॾहिं सफ़ेन में, कॾहिं नहरवान में तव्हांखे नज़र अचां थो। फरमाई मां हैरान आहियां त कीअं माण्हू मुंहिंजी शुजाअत जे बारे में ॿी राय ॾेई सघे थो जॾहिं त मां नंढपिण खां वठी मर्द मैदान बणिजी मैदान में विढ़ंदो रहियुसि ऐं हिन वक़्तु जेको आहे 60 साल खां वधीक मुंहिंजी उमिरि आहे ऐं मां हिन वक़्तु बि मैदान में मौजूदु आहियां। लिहाज़ा अली अलैहिस्सलाम इल्म जे हवाले सां तारीख़ इंसानियत जो तमामु वॾो आलिम हुयो ऐं पंहिंजे बहादुरी जे हवाले सां बेमिसाल बहादुर हो। सुभान अल्लाह। साईं ग़ुलाम रसूल सूंगरा साहिबु, मुंहिंजो तव्हां खां सवाल त न चइजे, छो त मौला अली जे शान खे बयानु करणु ईअं आहे ॼण समुंड खे कंहिं कूज़े में बंदि कजे। पोइ बि तव्हां पंहिंजे इल्म मां मौला अली जी फज़िलत ते थोरो रोशनी विझंदा। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मुहम्मद व बारिक वसल्लम। पहिरियां त लफ़्ज़ अली ते जेकॾहिं असां ॻाल्हायूं, अली यानी बुलंद, माना ई उनजी बुलंद आहे। इंसान में जेके ख़ूबियूं हूंदियूं आहिनि, इल्मु इहा इंसान जी हिकु ख़ूबी हूंदी आहे, सख़ा उहा इंसान जी हिकु ख़ूबी हूंदी आहे, ऐं बहादुरी पंहिंजी जान क़ुर्बान करणु इहा बि इंसान में हिकु ख़ूबी हूंदी आहे। उहा बहादुरी, उहा सख़ा ऐं उहो इल्मु जेकॾहिं पंहिंजी ज़ात जे लाइ ॾे त उहा ख़ूबी ख़ामी में तब्दील थी वेंदी आहे। हर हिकु इंसान इहा दावा कंदो आहे त मां हे जेको बि कमु कयां थो अल्लाह जी रज़ा ख़ातिर कयां थो। छा अल्लाह जे तरफ़ां उन वटि का सनद आहे? अल्लाह उनखे इहा मोट ॾिए थो त हिन जो कमु मुंहिंजी रज़ा ख़ातिर आहे। सही। पर अली उहो आहे, जेकॾहिं अली पंहिंजी जान क़ुर्बान थो करे पियो, अल्लाह ताला आयत मुबारका नाज़िल थो करे, व मिनन नासि मन यशरी नफ़्सहु इब्तिग़ाअ मर्दातिल्लाह। यानी कुझु इंसान उहे आहिनि जेके पंहिंजे नफ़्स खे अल्लाह जी राह में विकिणी था छॾनि पिया। हाणे हीअ आयत उन राति नाज़िल थी थिए जॾहिं मौला अली हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ हिजरत वारी राति बिस्तर ते सुम्हनि था पिया। हाणे हिते अल्लाह थो पाण फरमाए त अली माना ईअं सम्झो त मथां पंहिंजे नाले जे लाइ, पर अली हिते जान क़ुर्बान थो करे मुंहिंजे लाइ। हाणे हे केॾी अल्लाह ताला उनखे बुलंदी अता करे थो पियो जो बहादुरी अली जे क़दमनि में दॿिजी वञे थी पई। जेकॾहिं सख़ा जी ॻाल्हि थी अचे पई, असां सख़ा कंदा आहियूं जॾहिं असां वटि लख हुजनि, किरोड़ हुजनि, अरब हुजनि, पोइ असां ॿियनि खे ॾियूं। पर अली जी सख़ा कहिड़ी आहे? हिकिड़ी मानी आहे, रोज़ो आहे। हाणे उहा जेका सख़ा थो करे पियो, सूरह दहर में अल्लाह ताला तो इरशाद फरमाए, यूफ़ून बिन नज़रे व यख़ाफ़ून यौमन कान शर्रुहु मुस्ततीरा व युतइमून अत्ताम अला हुब्बिही मिस्कीना व यतीमा व असीरा इन्नमा नुतइमुकुम लिवजहिल्लाह ला नुरीदु मिनकुम जज़ाअन वला शुकूरा। हाणे अली जी सख़ा रोज़ो रखनि था पिया, रोज़ो रखंदा, पहिरें ॾींहं ते मिस्कीन यतीम, ॿिए ॾींहं ते यतीम अचे थो, टे ॾींहं ते कैदी अचे थो। हाणे हिते मौला उहो वात जो गिरह कढी करे ॿियनि खे ॾियनि था ऐं उन साइल खे, उन मिस्कीन खे, यतीम खे, कैदी खे ईअं नथा चवनि त तूं मुंहिंजो शुक्रियो अदा कर। ला नुरीदु मिनकुम जज़ाअन वला शुकूरा। हे अली जी सख़ा जो अल्लाह ताला क़ुरान में थो मिसाल ॾे। आम तौर ते असांजी सख़ा जा हिकिड़ा वरी के उसूल हूंदा आहिनि, ढंग हूंदा आहिनि। असां वरी जॾहिं को असां वटि साहिल ईंदो आहे पोइ असां उनखे तड़पाईंदा आहियूं। असांजी इहा ख़ूबी हूंदी आहे, पंहिंजो इंतज़ार हुनखे करायूं, तड़पायूं असां हुनखे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि साहिल आयो, अॼु सवाल कई ऐं अल्लाह जो पंहिंजे महबूब खे हुकुम कहिड़ो हुयो, व अम्मा साइल फला तनहर, मुंहिंजा महबूब साइल खे झिणक बि न। हाणे ॿिनी जहान जी सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि ज़ाहिरी हालत में पंहिंजे अज़वाज मुतहरात जेके बि हरम पाक हुया, ज़ाहिर में कुझु बि न हुयो। जेके महफ़िल में मौजूदु हुया उन्हनि वटि बि ज़ाहिर में कुझु बि कोन हुयो। मौला अली करमुल्लाह वजू उन वक़्तु निमाज़ अदा कनि पिया ऐं उहो साहिल जेको आहे
मस्जिद जी कुंड सां जीअं वञे पियो ऐं मौला अली ज़कात जेका अदा कनि था पिया उन साइल जी जेका मुश्किल हल कनि था पिया उहा ऐन निमाज़ी हालत आहे। सुभान अल्लाह। जंहिंजी निशानदी सूरह माइदा में अल्लाह ताला करे थो, इन्नमा वलियुकुमुल्लाहु व रसूलुहु वल्लज़ीना आमनुल्लज़ीना युक़ीमून सलात व युतून ज़कात व हुम राकिऊन। तव्हांजो मददगार तव्हांजो मौला अल्लाह वा रसूल आहे ऐं मोमिन। हाणे मोमिन कहिड़ो? अल्लज़ीना युक़ीमून सलात व युतून ज़कात व हुम राकिऊन, यानी निमाज़ क़ाइमु कनि था, ज़कात अदा कनि था। ऐं ज़कात अदा करण जी कंडीशन कहिड़ी आहे? रुकू वारी हालत आहे। हाणे हिते मौला अली इहो सबुरु करे हा निमाज़ 2 रकातूं या 4 रकातूं इहे पूरियूं करे पोइ उन साहिल जी मदद कजे। पर मौला अली हिकु मिसाल ॾेई करे असांखे सम्झायो त साहिल जेकॾहिं अचे उनखे इंतज़ारु न करायो। ॾिसो मां निमाज़ जी हालति में रुकू जी हालति में इहो कमु ख़ैर जो कयो आहे, ज़कात अदा कई आहे, त अल्लाह ताला हाणे हिते इहो हुकुम करे आहे त अली तूं ग़लति कमु कयो आहे, तूं निमाज़ी हालति में ॿियनि सां टच थियो आहे जॾहिं निमाज़ आहे मुंहिंजे लाइ। सही सही। त तूं हे कहिड़ी थो कमु करे जो माण्हूअ जी मुश्किल खे हल थो करे। पर मौला अली उहो कमु करे दुनिया वारनि खे बि ॾेखारियो त साहिल जो छा क़दुरु हूंदो आहे। जेको साहिल जी मदद कंदो आहे ऐं उनजी फज़ीलत, उनजो अख़लाक, उनजी सीरत केरु बयानु कंदो आहे? उहो अल्लाह ताला बयानु कंदो आहे। हे जॾहिं जंहिंजी अल्लाह ताला एतिरी थो सिफ़त बयानु करे, अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त तक़रीबन 300 आयतूं उहे आहिनि जेके अली जे किरदार मुताबिक़ नाज़िल थियूं आहिनि। सुभान अल्लाह। यानी अली सखा थो करे आयत नाज़िल थी थिए, अली कुर्बानी थो करे आयत नाज़िल थी थिए, अली जेकॾहिं ॾींहं जो राति जो लिक में ज़ाहिर में ख़ैरात करे थो पियो त आयत उन मुताबिक़ नाज़िल थी थिए। अल्लज़ीना युनफ़िक़ूना अमवालहुम बिल्लैलि वन्नहारि सिर्रन व अलानिया। हाणे इन अली जे लाइ असांखे त ताक़त न आहे जो असां ॻाल्हाए सघूं। हाणे जंहिं अलीअ जो शान अल्लाह थो बयानु करे उन्हीअ खे असां त हेठि नथा करे सघूं। बुग़्ज़ अली भी है, शौक़ जन्नत भी है, अजीब उसूल है तेरी इबादत का। इहे गॾु नथी थी सघनि, छो त जेका जन्नत आहे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जन्नत हसन हुसैन उहे जन्नत जा सरदार। हाणे उहा जन्नत थी वई पुटनि जी, त जेको पीउ जो पाण खे मुनाफ़िक़ ऐं मुखालिफ़ सम्झे छा उहो जन्नत में वेंदो? इहो नामुमकिन ॻाल्हि आहे। अली जे बारे में जेतिरो बि ॻाल्हाइजे त असां तमामु घटि आहियूं। गुफ़्तगू खे अॻिते वधायूं था। अलामा साहिबु, हीअ 21 रमज़ान जो ॾींहुं आहे, हिन मौक़े ते मौला अली जी जेका शहादत थी आहे उन मुतलिक़ थोरी रोशनी विझंदा त इहो कीअं वाक़ियो पेश आयो? मौला अली अलैहिस्सलाम मदीना तैयबा में रसूलुल्लाह सां गॾु हयात तैयबा में जॾहिं मक्का मुअज़्ज़मा खां हिजरत करे आया उते ई रहिया। लेकिन जॾहिं अली अलैहिस्सलाम जी ख़िलाफ़त जो आगाज़ थियो त मौला अली मुश्किल कुशा मदीना तैयबा खां मक्का मुअज़्ज़मा आया ऐं पोइ माफ़ कजो कूफ़े आया ऐं कूफ़े खे पंहिंजो दारुल हुकूमत करार ॾिनो। उनजा केतिरा ई सबब आहिनि जेके तारीख़ में लिखियल आहिनि। कूफ़ो तमामु वॾी छावणी हुयो, मरकज़ियत हुई उनजी पूरी उम्मत मुस्लिमा जे लाइ केतिरो ई जेको आहे वसी सल्तनत थी चुकी हुई। पोइ कूफ़े में जॾहिं अली अलैहिस्सलाम आयो त रवायतनि में लिखियल आहे त हिकिड़े ॾींहुं कूफ़े में मिंबर ते ख़िताब कंदे इमाम अली अलैहिस्सलाम पुछो पंहिंजे फ़र्ज़ंद इमाम हसन मुजतबा खां त पुट अॼु रमज़ानुल मुबारक जी काई तारीख़ आहे, कहिड़ी तारीख़ आहे? उन अर्ज़ु कयो त बाबा अॼु 17 रमज़ानुल मुबारक आहे। वरी ॿिए पासे ॾांहुं मुंहुं करे इमाम हुसैन अलैहिस्सलाम खां सवाल कयईं त पुट हुसैन बाक़ी घणा ॾींहं रहिजी विया आहिनि रमज़ानुल मुबारक में? अर्ज़ु कयईं त बाबा बाक़ी 13 ॾींहं रहिजी विया आहिनि माह मुबारक में। उन खां पोइ पंहिंजी ॾाढ़ी मुबारक ॾे इशारो करे फरमाईं त मूंखे नबी सरदार ॿुधायो हो ऐं सच फरमायो हुई त या अली तुंहिंजी ॾाढ़ी खून में ख़िज़ाब कई वेंदी, जीअं ही सफ़ेद ॾाढ़ी हूंदी इहा जेको आहे रत में ॻाढ़ी थींदी ऐं तोखे खून जो ख़िज़ाब लॻंदो। ऐं मूंखे सैयदुल अंबिया इहो बि फरमायो हो त क़ौम समूद में हिकु ज़ालिम हुयो जंहिं अल्लाह जी ॾाची खे ज़िबह कयो हो, लेकिन जेको तुंहिंजे मथां हमिलो कंदो तोखे क़तल करण जे लाइ उहो
उन बदकिरदार इंसान खां वधीक ख़बीस हूंदो ऐं वधीक कमीनो हूंदो ऐं वधीक ज़ालिम हूंदो। इहे जुमिला इमाम अली अलैहिस्सलाम फरमाया। त इते लिखनि था त मजमे जे अंदरि अब्दुर्रहमान इब्न मुलजिम मलऊन मौजूदु हो। त उन खे पहिरियां बि अली अलैहिस्सलाम अहिड़े क़िस्म जी का गुफ़्तगू 2-4 दफ़ा कई हुई त तूं मुंहिंजो क़ातिल आहीं। त उन ते हुन इहो महसूसु कयो त हीउ मूं ॾे इशारो करनि था, जॾहिं फरमायूं त जेको आहे समूद जे क़ौम जे उन ज़ालिम खां वधीक ज़ालिम हूंदो, मूंखे नबी सरदार ईअं ॿुधायो आहे। त हू उथियो ऐं अर्ज़ु करणु लॻो, या अली, अगरि मां अहिड़े क़िस्म जो मुजरिम आहियां, तव्हांजो इशारो मुंहिंजी तरफ़ आहे, त तव्हां भले मूंखे क़तलु कयो या मूंखे जेको आहे रोकियो। फरमाई त तोखे मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में न आई। मां ईअं न चयो त मां तुंहिंजो क़ातिल आहियां, मां चयो त इब्न मुलजिम मुंहिंजो क़ातिल आहे। मतिलबु लफ़्ज़ जेके आहिनि तोखे सही सम्झ में न आया। मूंखे नबी सादिक़ ॿुधायो आहे त इब्न मुलजिम तुंहिंजो क़ातिल आहे। मां तोखे क़तलु करणु नथो चाहियां ऐं जुर्म खां पहिरियां सज़ा बि नाहे थींदी। हिन वक़्तु ताईं तूं को जुर्म नाहे कयो, मां कीअं पहिरियां तुंहिंजे मथां सज़ा जारी कयां। सो बाज़ रवायतनि में आहे त इब्न मुलजिम जे लाइ मौला अली अलैहिस्सलाम 3 निशानियूं बि ॿुधायूं उनखे। जॾहिं हुन ताजुब सां पुछो त मां अव्हांजो क़ातिल कीअं आहियां, त अली अलैहिस्सलाम रवायत मुताबिक़ उनखे सवालु कयो त छा इहा ॻाल्हि दुरुस्त आहे त तूं हिकु यहूदी औरत जो खीरु पीतो आहे? इमाम अली अलैहिस्सलाम उनखां सवालु कयो ऐं हुन शर्मिंदा थी जवाबु ॾिनो त या अली, बिल्कुलु ईअं ई आहे। मूंखे पंहिंजी माउ ॿुधायो हो त तूं यहूदी औरत जो खीरु पीतो आहे। उनखां पोइ फरमाई त छा इहा ॻाल्हि बि सही आहे, जॾहिं तूं नंढो हूंदे हैं त उन वक़्तु कंहिं तोखे चयो त तूं कुतनि जो जेको आहे धनार आहे, जेको कुतनि खे हकलींदो आहे? त इते हिन ताजुब कयो, चई हा इहा ॻाल्हि बि दुरुस्त आहे, मां जॾहिं नंढो हुउसि मूंखे इन नाले सां सॾींदा। रवायत में आहे त मौला अली उनखां 3 सुवाल बि पुछो। चयईं त छा तोखे यादि आहे जॾहिं तूं नंढो हूंदे हैं त तोखे ॾिसण सां ई कंहिं अलाह वारे चयो हो, कंहिं बुज़ुर्ग तोखे चयो हो त हीउ उहो ज़ालिम आहे जेको क़ौम समूद जे उन क़ातिल खां वधीक ज़ालिम आहे जंहिं अलाह जी ॾाची खे ज़िबह कयो हो। सो इहे 3 जुमिला चई अली अलैहिस्सलाम बयानु कयो। चई त जेको आहे इहे सभु निशानियूं तुंहिंजे अंदरि मौजूदु आहिनि ऐं तुंहिंजे हथां मूंखे शहादत मिलंदी ऐं तूं इहो ज़ुल्म जो कमु कंदे। रवायतनि में आहे त अली अलैहिस्सलाम बेइंतहा शहादत जो इंतज़ारु कंदा हुआ। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पहिरें ग़ज़वा खां वठी, जंहिंखे जंग बदर असां चऊं था, जंग उहद, जंग खंदक, जंग ख़ैबर, हर जंग जे अंदरि मौला अली मुश्किल कुशा अॻिते वधी हमिलो कंदा रहिया। ऐं रवायतनि में आहे त हिकिड़े ॾींहुं रसूलुल्लाह जी बारगाह में आया, अर्ज़ु करणु लॻा, या रसूलुल्लाह, मुंहिंजी ज़िंदगी गुज़री वई शहादत जी तमन्ना में। मां हमेशह इन तमन्ना में मैदान जंग में अॻिते वधी वधी दुश्मन ते हमिलो कंदो रहियुसि त काश शहादत जो मर्तबो मूंखे मिली वञे, काश मां शहादत जे रुतबे ते फ़ाइज़ थियां। लेकिन मूंखे इंतिहाई ॾुख आहे त हिन वक़्तु ताईं मूंखे शहादत नसीब नाहे थी। त रसूलुल्लाह सैयदुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौला अली जो सवाल ॿुधी हिकिड़ो सवाल पुछईं त या अली, जॾहिं तोखे शहादत मिलंदी त तूं कीअं सबर कंदे शहादत जे मथां? त मौला अली अलैहिस्सलाम जवाब में अर्ज़ु कयो त या रसूलल्लाह, सबर थींदी आहे मुसीबत ते, सब्र कयो वेंदो आहे मुसीबत ते। मां शहादत खे मुसीबत नथो सम्झां जो सबर कयां। मुंहिंजो ईमान आहे त शहादत नेमत आहे ऐं नेमत जे मथां इंसान खे सब्र नाहे करिणो हूंदो, शुक्र करिणो हूंदो आहे। जंहिं ॾींहुं मूंखे शहादत नसीब थी उन ॾींहुं मां शुक्र कंदुसि अलाह जो। इहो ई सबबु आहे त जॾहिं इब्न मुलजिम ज़रब हईं 19 रमज़ान जी राति, त फ़ौरन मौला अली अलैहिस्सलाम जेको जुमिलो चयो उहो इहो हो, फ़ुज़ तो रब्बिल काबा, रब काबा जी कसम मां कामयाबु थी वियुसि, रब काबा जी कसम अॼु मां अली कामयाबु थी वियुसि। मौला अली अलैहिस्सलाम जो गवर्नर आहे जंहिंजो नालो आहे हज़रत मालिक अश्तर, जंहिंखे मिस्र जो गवर्नर करे मोकिलियईं। पहिरियां फ़ौज जो सिपा सालार हुयो अली अलैहिस्सलाम जे लश्कर जो, ऐं मौला अली अलैहिस्सलाम खे नाज़ हुयो मालिक अश्तर जे मथां। फरमाई त जीअं मुंहिंजो रिश्तो रसूलुल्लाह सां हुयो, जेतिरो मुंहिंजो तालुक़ु रसूलुल्लाह सां हुयो, जीअं मुंहिंजी निस्बत रसूलुल्लाह सां हुई, मुंहिंजे लाइ मालिक अश्तर ईअं आहे। माना एॾो अली अलैहिस्सलाम खे नाज़ हो मालिक अश्तर जे मथां। मौला अली अलैहिस्सलाम उनखे सैफ़ुल्लाह जो लक़ब ॾिनो। फरमाई फ़इन्नहु सैफ़ुन मिन सुयूफ़िल्लाह। जॾहिं उनखे गवर्नर करे मोकिलियईं मालिक अश्तर खे मिस्र ॾे, त उनखे तहरीरी हिकिड़ो लेटर ॾिनई, हिकिड़ो ख़त ॾिनई, जंहिंखे अंदाज़े जहांबानी बि चवनि था, यानी हुकूमत करण जो पूरो दस्तूर ॾिनई, आईन हुकूमत ॾिनई त हीअं हुकूमत हले बि आहे।
उन जे आख़िर में लिखियईं त मालिक अश्तर मां दुआ कयां थो त अल्लाह तुंहिंजे मुक़दर में बि शहादत लिखे, मुंहिंजे मुक़दर में बि। छो त शहादत अल्लाह जे औलिया जो विरसो आहे। मां शहादत जी तमन्ना में ज़िंदा रहां थो। मूंखे हमेशह मुंहिंजी ज़िंदगी इहा दुआ कंदे गुज़री वई आहे त अल्लाह साईं मूंखे शहादत नसीब करे, ऐं मां दुआ कयां थो त मुंहिंजे मुक़दर में बि शहादत हुजे, तव्हांजे मुक़दर में बि। पोइ लिहाज़ा अली अलैहिस्सलाम खे जॾहिं ज़रब लॻी त पहिरियों जुमिलो इहो चईं त फुज़्तु वरब्बिल काबा, उनखां फ़ौरन बाद चईं रब काबा जी कसम मां कामयाबु थी वियुसि। उनखां पोइ फरमाईं त मुंहिंजी मिसाल उन इंसान वांगुरु हुई जेको उञायल हुयो ऐं पाणी जी तलाश में हले पियो। उञायल हो, पाणी जी ॻोल्हा में हले पियो, बयाबान में, सहरा में, गर्मी में परेशान, कॾहिं हिन जॻह ते पाणी जी तलाश में, कॾहिं हुन जॻह ते। अॼु त मां पाणी जे खूह ताईं पहुची वियो आहियां, अॼु त मां पाणी जे चश्मे ताईं पहुची वियो आहियां, जीअं को प्यासो चश्मे ताईं पहुचंदो आहे। मुंहिंजी तमन्ना हुई मूंखे अल्लाह जी राह में शहादत नसीब थिए, ऐं अॼु मां पंहिंजी तमन्ना ते पहुची वियो आहियां। लिहाज़ा अली अलैहिस्सलाम जेको वक़्तु ज़रबत आहे ऐं जेको वक़्तु शहादत आहे, उन में पंहिंजे लाइ सआदत सम्झी करे उनजो ऐलान कयो। जॾहिं ज़रबत थी, जॾहिं मौला अली खे जॾहिं इब्न मलजम तक ज़रब पहुचाई, फौरी तौर ते उन लाइ बि मौला जेके फरमायो, जी जी बिल्कुलु, उन जे लाइ बि जेको फरमायो उन ते थोरो साईं उन हवाले सां ॿ ॻाल्हियूं ॿियूं बि मां उन में रखंदुसि त माह रमज़ान जेको आयो, जेकी शहादत आहे मौला अली मुश्किल कुशा जी, त इन खां पहिरियां मुख़्तलिफ़ रातिनि में महिमान बणिया। कॾहिं सैयदा उम्मे कलसूम सलामुल्लाह अलैहा जेकी सरकार जी न्याणी हुई, कॾहिं इमाम हसन मुजतबा वटि, कॾहिं इमाम हुसैन वटि, ऐं हिकिड़ी राति महिमान हुया बीबी ज़ैनब कुबरा वटि, पंहिंजी न्याणी वटि। साइण बीबी ज़ैनब कुबरा चए थी त मां बाबे जे लाइ इफ़्तार जे लाइ खणी आयमि मानी, उन सां गॾु लूणु ऐं उन सां गॾु खीर जो वटो अॻियां रखियमि। ज़ाहिरा एॾो वॾी ख़िलाफ़त जो मालिक हुयो, एॾो वॾो मक़ाम ऐं रुतबो हुयो, लेकिन ज़ुहद जो अंदाज़ ई हो, एतिरो दुनिया खां बेरग़बत हुयो त जॾहिं नज़र पई लूणु ऐं खीर जे मथां, ॾिसी करे फरमाईं त धीउ ज़ैनब तोखे ख़बर आहे त तुंहिंजे बाबे कॾहिं 2 ताम हिकु टाइम न आहिनि खाधा, मां ही 2 ताम हिकिड़े टाइम नथो खाई सघां। रवायतनि में लिखियलु आहे त बीबी ज़ैनब कुबरा खीर जो प्यालो खणी हली वई, हालांकि थियणी ईअं घुरिजे हा त खीर रखे ऐं लूणु खणी वञे हा, छो त मानी खाइणु खीर सां आसान आहे बनिस्बत लूण जे। लेकिन उलमा फरमाइनि था त उनजो सबबु इहो हो त साइण ॼाणे पई त मां अगरि लूणु रखे खणां थी ऐं खीर रखां थी, तॾहिं बि मौला अली एतिराज़ु कंदा। इन जे लाइ लूणु रखे करे खीर जो वटो सैयदा खणी वई। रवायत में लिखियलु आहे त हिकिड़े दफ़े अली अलैहिस्सलाम वटि को महिमान आयो, त अली अलैहिस्सलाम जेको आहे उनजे अॻियां पंहिंजी मानी घुराई, फरमाई त महिमान जे लाइ मानी खणी अचो। महिमान मुहबत जे इज़हार में चयो त साईं छा थी सघे थो त मां तव्हां सां गॾु मानी खावां, महिमान जी अलॻि मानी तव्हांजी अलॻि न हुजे, तव्हां वारी मानी मां खावां। साईं चयो मूंखे कोई एतिराज़ु न आहे, अगरि खाइणु चाहियो था त मां सां गॾु। फरमाई त मुंहिंजी मानी बि खणी अचो। मानी जॾहिं खणी आया त उहा हिकिड़े दस्तरख़्वान में वेठियल हुई, उनजे मथां मोहर लॻल हुई, ठपो लॻल हो। त हू हैरान थियो, अर्ज़ु करणु लॻो त साईं तव्हां जहिड़ो सखी इंसानु जंहिंजे दरवाज़े ते को साइल ख़ाली वापसि न वेंदो, मां त सम्झां पियो त हिन कपिड़े जे अंदरि को सोन ऐं चांदी हूंदो जंहिं ते तव्हां मोहर हणी बंदि कयो आहे। जॾहिं खोलियो त हिन जे अंदरि त छड़ो सुकल जेको आहे मानी आहे, उहा बि जव जी मानी, जव जी मानी, हिकु अहिड़ो क़ीमती शइ त न आहे जंहिंखे मोहर सां बंदि कजे। फरमाई त मुंहिंजे फ़र्ज़ंदनि खे, मुंहिंजे अहल बैत खे कॾहिं मुंहिंजे मथां तरस ईंदो आहे, जे मां मोहर न हणंदो त हिन खे उहो मखणु हणंदा आहिनि त जीअं थोरी नरम थी वञे, खाइण में थोरी आसानी थिए। मां इन जे लाइ मोहर हणी छॾींदो आहियां त को हिन खे मखणु न हणी सघे, ईअं ई जीअं आहे मां ईअं ई खाइणु पसंदि कयां थो। सो इहो ज़ुहद जो अंदाज़ हुयो। बाक़ी जेको कैफ़ियत ज़रबत आहे ऐं शहादत आहे, उन जे लाइ लिखियलु आहे त 19 रमज़ान जी राति मौला अली अलैहिस्सलाम सॼी राति जाॻिया ऐं इबादत इलाही में मसरूफ़ रहिया। हूअं बि माह मुबारक रमज़ान में 19 रमज़ान हिकिड़ी रवायत मुताबिक़ शब क़दर आहे। अली अलैहिस्सलाम जो दस्तूर हूंदो हो त हमेशह 19 रमज़ान जी राति, 21 रमज़ान जी राति इहो माना जाॻी करे गुज़ारींदा हुआ, त इबादत में मसरूफ़ हुया सॼी राति। ऐं जॾहिं ॿाहिरि निकिता, पंहिंजे घर खां निकिरण जो इरादो कयूं मस्जिद जी तरफ़, त अॻियां जेको आहे उहो बदकूं अची वियूं, कांज़ अची विया, ऐं उहे हिकु त ज़ारो क़तार रोई रहिया हुआ पंहिंजे अंदाज़ में, ॾाढो शोर शराबो कयो कांज़, ऐं ॿिए पासे ॾांहुं वरी पंहिंजे पेरनि जे ज़रिए रुकावट विझनि पिया, अली अलैहिस्सलाम खे वञणु न पिया छॾनि मस्जिद जी तरफ़।
त मुसलसल बदकनि जो ही अंदाज़ ॾिसी करे मौला अली अलैहिस्सलाम फरमायो हिन वक़्तु ही कांज़ रोई रहिया आहिनि, लेकिन कुझु देरि खां पोइ इंसान ईअं रोवंदा। जीअं ही कांज़ रोई रहिया आहिनि, थोरी देरि गुज़रण खां बाद में इंसाननि में अहिड़ो ई रोज़ राड़ो हूंदो जहिड़ो हिन वक़्तु जेको आहे तव्हांखे हिन कांज़ या हिन बदकनि जे अंदरि नज़र अची रहियो आहे। इहे जुमिला मौला अली चया। उनखां पोइ फरमाई त ही चाहिनि था त मूंखे रोकनि, ही हिननि जे तरफ़ां जेको हीअ आहे रद उहो रोकण जी कोशिशि कनि था, पर हिननि खे इहा ख़बर न आहे त मां शहादत जी तमन्ना खणी वञा थो। इहो चई करे मौला अली अलैहिस्सलाम रवाना थिया ऐं जॾहिं मस्जिद जे अंदरि पहुता त इब्न मुलजिम ऊंधो सुतो पियो हो, तरार हेठां लिकाए करे ऊंधो सुतो पियो हो। जॾहिं पहुता मस्जिद जे अंदरि इब्न मुलजिम खे ॾिठो ऊंधो आहे त उनखे अची ठोकर हयूं लत सां, उनखे उथायूं ऐं चयूं त उथ त नमाज़ जो टाइम थी वियो आहे, उथी नमाज़ पढ़। इब्न मुलजिम खे उथायूं ऐं उनखां पोइ आया पाण गुलदस्ते आज़ान ते अची आज़ान चयूं, फजर जी आज़ान। फजर जी आज़ान ॾेई जॾहिं मौला अली अलैहिस्सलाम नमाज़ जे लाइ आया त हालत सजदा में जॾहिं विया त इब्न मुलजिम जेको आहे उहो ज़र्ब कयो ऐं चवनि था त ज़र्ब उन साॻी जॻह ते लॻी इब्न मुलजिम जी जिते जंग खंदक में अमर बिन अब्दुवत जी तरार लॻी हुई। अमर बिन अब्दुवत जी तरार जेको ज़ख़्म कयो हो, उन साॻे ज़ख़्म जे मथां जॾहिं हीअ तरार लॻी त जेको आहे सिर मुबारक फाटो ऐं फ़ौरन इहो फरमायूं त बिस्मिल्लाह व बिल्लाह व अला मिल्लत रसूलिल्लाह फ़ुज़्तु व रब्बिल काबा। ही जुमिला फ़ौरी अंदाज़ में जेको आहे मौला अली मुश्किल कुशा फरमाया ऐं उनखां पोइ चवनि था त उहा तरार जेको आहे एॾो त खून पंहिंजो ज़हर आलूद हुई, ज़हर सां भरियल हुई, जो मौला अली अलैहिस्सलाम जे सिर मुबारक ते जॾहिं खणी जो रवाना थिया त हिते पटी ॿधऊंसि ऐं पटी जेकी ॿधऊं उहा ज़र्द रंग जो कपिड़ो हुयो। चवनि था त ज़हर एतिरो त असरु कयो जो ख़बर न पई पवे त जिस्म मुबारक कहिड़ो आहे ऐं पटी कहिड़ी आहे। जिस्म मुबारक जो रंग जेको आहे चेंज थी वियो ऐं पटी जहिड़ो उनजो रंग थी वियो ऐं उनखां पोइ जॾहिं खणी रवाना थिया जेके मौला अली अलैहिस्सलाम जा असहाब हुया, साथी उते मौजूदु हुया, उहे खणी जॾहिं रवाना थिया त तमामु हिकिड़ो ग़म वारी कैफ़ियत हुई। इमाम हसन मुजतबा खे फरमायूं त तव्हां निमाज़ मुकमल कयो, छो त निमाज़ जे दौरान हमिलो थियो। इमाम हसन मुजतबा अॻिते वधी जेको आहे नमाज़ पढ़ाई ऐं सहाबे किराम खणी जॾहिं रवाना थिया त जीअं जो घर जे वेझो आया त काफ़ी पहिरियां इमाम अली अलैहिस्सलाम फरमायो त तव्हांजी महिरबानी तव्हां वापसि थी वञो। अर्ज़ु कयो मौला अञा घर जो दरवाज़ो त परे आहे, असां चाहियूं था त घटि में घटि दरवाज़े ताईं तव्हांखे हिन हालत में खणी हलूं। फरमाई त मुंहिंजे ज़ख़्मी हुजण जो ॿुधी मां सम्झां थो त मुंहिंजूं न्याणियूं बीबी ज़ैनब कुबरा, उम्मे कलसूम उहे रोअंदियूं ऐं मां नथो चाहियां त उन्हनि जे रोअण जी आवाज़ कंहिं नामहरम इंसान ताईं पहुचे। एतिरो जेको आहे आले मुहम्मद जे परदे जो उन्हनि खे एहतराम हुयो, ख़्यालु हुयो ऐं नसीहत कयूं उम्मत खे त जेको आहे आले नबी जो तव्हांखे ताज़ीम करणी आहे, उन्हनि जो हया करिणो आहे ऐं एतिरो क़रीब बि तव्हां नथा वञी सघो घर जे जो उन्हनि जे रोइण जी आवाज़ तव्हांजे कननि ताईं पहुचे। हीउ जेको आहे वाक़ियो शहादत जो आहे। बाक़ी जेके पोयां ॿ ॾींहं आहिनि 19, 20, 21 जी सुबुह शहादत थी। हीउ जेको पीरियड हुयो इहो ज़ख़्मी हालत में मौला अली अलैहिस्सलाम घर में हुयो। मुख़्तलिफ़ तबीब ईंदा रहिया, उनखां अलावा ज़िक्र अज़कार आहिनि जेके मौला अली अलैहिस्सलाम कया ऐं कुझु वसियतूं आहिनि जेके इन वक़्त में मौजूदु आहिनि। उन वसियतनि जे हवाले सां बि ॻाल्हाए सघिजे थो। वॾी महिरबानी साईं, छो त असांजे प्रोग्राम जो टाइम पूरो थियण वारो। नाज़रीन, मौला अली जी शहादत ते ॻाल्हाइण लाइ त जेतिरो बि वक़्तु हुजे उहो नाकाफ़ी हुजे थो, छो त मौला अली जे शान बयानु करण लाइ या जेको मौला अली जे हवाले सां जेका गुफ़्तगू थी उहा तमामु मुख़्तसिर केतिरी बि करण जी कोशिशि कयूं तॾहिं बि असांजे लाइ थोरी आहे। बहरहाल असांजे प्रोग्राम अव्हांखे कीअं लॻो, फेसबुक ते असांजे यूट्यूब जे पेज ते पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। हिन वक़्तु पंहिंजी मेज़बान से ज़मीर आलम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।